अदी मूं तव्हांजे बारे में सोचे छॾियो। वॾी ॻाल्हि आहे, जे माण्हू सॼी ज़िंदगी पंहिंजे बारे में कोन सोचियो, उहो हाणे असांजे बारे में थो सोचे आहे। छो न सोचींदुसि? हीअ मुंहिंजी भेण आहे, हिन जे बारे में मां न सोचींदुसि, ॿियो केरु सोचींदो? बेगुल खां भलाउन भी पासो कयो। तू मुंहिंजे लाइ न सोच अदा, पंहिंजे लाइ सोच, पंहिंजो सोच। तू मूं त पंहिंजे बारे में घणो सोचियो आहे, पर मुंहिंजो केरु साथ ई नथो ॾे। मां वेठो आहे न, तुंहिंजो भेड़ीगो, तुंहिंजो साथ ॾियण वारो मां हिकिड़ो माण्हू आहियां। तूं हुकुम कर, छा करिणो आहे ॿुधा। हीअं कयो जो मुंहिंजो रिश्तो बचुल ॾे खणी वञो, ऐं ॾिसूं त उतां जवाब कहिड़ो थो मिले। ॾिठई बेगुल लक्षण पंहिंजे भाउ जा लिख खटे वारे बुक ते पंहिंजे भाउ जा लक्षण चवे छा थो। मखण, हिन जा लक्षण त मूं घणा ॾींहं पहिरियां ई लिखी छॾिया आहिनि। एॾा बुरा बि मुंहिंजा लक्षण न आहिनि जेतिरो तव्हां मुंहिंजे बारे में सोचो आहे। अदा, मां बि इहो ई थी सोचां त तुंहिंजी बचुल सां शादी कराइण घुर्जे। अदी, जेकर मुंहिंजी शादी तूं बचुल सां कराई थी न, मां सॼी उमिरि तुंहिंजा पेर धोई पियंदुसि। असां तुंहिंजे शादीअ जी तयारी कयूं था, पर हिकिड़ो थयो शर्त अथई। कहिड़ो? तूं ॿुहारी साल बेगुल जा पेर धोई पी त बस पोइ तुंहिंजी शादी पकी आहे। अदा, मां दिल में असुली न कंदसि, असुली बि न कंदसि। पेर हाज़ुर आहिनि। वञो पाणी भरिया धोईसि, पी ख़बर पए त घणे वेठो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।